कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए कद जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफ़ाउन लिमा फ़िस्सूदूर व हुदन व रहमतुल लिल मुमिनीन। आस्ते दागियो सुभान अल्लाह अन्या हो रहा दागियो रहमत शामिया कुरान अल्लाह फरमायो ही कुरान मजीद में अल्लाह जो वाइज भी ही कुरान मजीद ताजे दिलन जो सुकून भी आ ताजे दिमागन जी फरत भी आला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब। अल्लाह फरमाई कुरान मजीद ताजे ला हिदायत भी आ हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फुरक़ान। अल्लाह फरमाए कुरान मजीद ताजे लाए रहमत भी ओ बिजादे व मुनज़्ज़िलु मिनल कुरान मा व शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। होते भी फरमाए हुदन व रहमतुल लिल मुमिनीन। हिते भी फरमाई मा व शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। तो अज सब इरादो कयो चो इंशाअल्लाह ताला कुरान मजीद सा जो सच्चा थी बेंदा सच्चा किया कुरान शरीफ जे बुधण को जो इंशाअल्लाह राग न बुधबो साज न बुधबो गाना न बुधबा। अफसोस जड़ी गाल असांजा मुसलमान भाइर कुरान शरीफ बुधी वरी राग बुधदा है कुरान शरीफ बुधी वरी साज बुधदा है कुरान शरीफ बुधी वरी गाना बुधदा है। ओ मुझा दा ओ मुझा भा छो तो पाण के धपड़ चूस बनाए छो तो पाण के मुल्तानी गेतरो बनाए पांजे मथो रहमत वसाए वरी पांजे मथो लानत छो तो वसाए। मेहरबानी करे संभालो पा अल्लाह जी ज़ात जो कसम खणी चवां दो त जेको माण्हू कुरान मजीद बुधी वरी राग दो बुधे इन माण्हू के कदें भी खुशी नसीब न थींदी फरद नसीब न थींदी। ताके वो माण्हू वणंदो आ जेको तां सां तां जहिड़ो हुजे वरी तां जे दुश्मन सां वरी बिटा बिटा भाकुर पाए ॻाल्हायो नथा छा चवंदोसि त इहो मुनाफ़िक़ कान्हे। असां पाण ते कहिड़ी फतवा ॾियूं
जो असां कुरान शरीफ ॿुधी वरी साज़ था ॿुधूं, अल्लाह जो कलाम ॿुधी वरी गाना था ॿुधूं, वरी राग था ॿुधूं। छो मुस्लमान पाण खे गाॾुड़ साॾुड़ बणाए विधो थी। अॼु इरादो कयो चो इंशाअल्लाह ताला जिन कननि सां कुरान शरीफ ॿुधूं था वरी इन्हनि कननि सां राग न ॿुधंदासीं। इरादो त कयो यार चो इंशाअल्लाह। तव्हांजी बि नियत में भंडण आहे, इंशाअल्लाह बि न कंदो। अज़ीज़ो कुरान मजीद फ़ाइदो एस ताईं न ॾींदो जेस ताईं तव्हां सां कुरान मजीद सां सचा न थींदा। कुरान शरीफ पंहिंजो असर ज़ाहिर थो करे, वरी तव्हां राग ॿुधी सॼो कुरान शरीफ जो असर ख़त्म था करे छॾियो। पोइ वरी चओ था छा फ़ाइदो आहे जलसनि में, छा फ़ाइदो आहे वाइज़नि में, असर त नथो थिए। असर थिए जाते कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। अञा वॾे आवाज़ सां वरी बि जादे फरमाया अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वकूनू मस्सादिक़ीन। वरी तीजादे फरमाई वलिमन खाफ मकाम रब्बी जन्नतान फबअय्यी आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। तव्हांजी सुभान अल्लाह ॿुधाए थी त तव्हां सफ़ा वाइज़ ॿुधण जे मूंड में ई न आहियो। अञा वॾे आवाज़ सां जेके भी माता जे साम्हूं कुरान शरीफ जे आयतुनि जी तिलावत कई, इन्हनि सभिनी आयतुनि जो इहो ई निचोड़ आहे, इहा ई माना आहे, इहो ई मक़सद आहे, इहो ई मफ़हूम आहे त पंहिंजनि दिलनि में अल्लाह जो ख़ौफ़ पैदा कयो ऐं पंहिंजे अल्लाह सां सचा थियो, पंहिंजे अल्लाह जे क़ुरान मजीद सां सचा थियो, पंहिंजे अल्लाह जे रसूल सां सचा थियो। कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। असां न अल्लाह साईं सां सचा आहियूं, न अल्लाह जे क़ुरान मजीद सां सचा आहियूं, न अल्लाह जे रसूल सां सचा आहियूं।
सजी जिंदगी असांजी अल्लाह जी नाफरमानी में थी गुज़रे। सजी जिंदगी असांजी अल्लाह जे कुरान मजीद जी नाफरमानी में थी गुज़रे। सजी जिंदगी असांजी प्यारे नबी मिठे मोहम्मद करीम जी नाफरमानी में थी गुज़रे। ओ मुसलमान सदान वारो, ओ कलमन भरण वारो, ओ प्यारे नबी जी गुलामी जी दावा करण वारो, थोड़ो गौर कयो, थोड़ो फिक्र कयो, थोड़ी सोच पान में पैदा कयो तो असा अल्लाह से सच्चा आयूं कनन, असा कुरान मजीद से सच्चा आयूं कनन, असा प्यारे नबी से सच्चा आयूं कनन। और मुसलमानों पान संभालियो, शैतान जे दुखे में पांजो ईमान न विञायो, शैतान जे दुखे में पांजी दुनिया वारी जिंदगी तबाह बर्बाद न कयो, शैतान जे दुखे में कब्र वारी जिंदगी न विञायो, शैतान जे दुखे में आखिरत वारी जिंदगी रुसवाए ख्वार न कयो, शैतान जे दुखे में पान के जन्म जी बाज बल न बनायो। मेहरबानी करे होशियार दो, पान में सोच पैदा कयो, फिक्र पैदा कयो। अल्लाह ताला जा भी फरमा बरदार दियो, प्यारे नबी मिठे मोहम्मद करीम जा भी फरमा बरदार दो, तो कुरान मजीद जा भी फरमा बरदार दो। दुनिया में भी इज्जतों कमाईंदो तो कब्र भी बिस्त जो बाग होंदो, तो आखिरत में भी अर्श जी शान नसीब थींदव। अल्लाह जी ज़ात जो कसम तहां दुनिया में भी आबाद ऐं शादाब थींदो, तो आखिरत में भी तहांजा बेड़ा ही पार थींदो। चौदा मुसलमान, चौदा प्यारे नबी जा गुलाम, चौदा कुरान जा आशिक। यो सब नाले मातरो। जले तो अल्लाह से तो राग जो आवाज न बुधो, साज जो आवाज न बुधो, गानन जो आवाज न बुधो। जले तो प्यारो मिठो मोहम्मद करीम तो न बुधो राग, न बुधो साज, न बुधो गाना। झले तो कुरान मजीद तो राग साज गाना न बुधो। अज मुसलमान हचारो करे राग दे, साज दे, गानन दे वेठो आ। मां तहां पुछा दो क्या ओ मुसलमान सदान वारो, ओ कलमन भरण वारो, ओ प्यारे नबी जा गुलाम सदान वारो। शाह असा अल्लाह जो चयो मञो, शाह रसूलुल्लाह जो चयो मञोस, शाह कुरान मजीद जो चयो मञोस। असां त पहिरीं शुरू में नाफरमानी में लही पिया आहियूं, जो असां कुरान मजीद जे आवाज़ ॿुधण लाइ तयार न आहियूं। रागन जा शौक़ीन थी पिया आहियूं, साज़न जा शौक़ीन, गानन जा शौक़ीन। सल जो ख़बर पवे मुसलमाननि खे त फिलाणी जाइ ते जो राग आहे, फिलाणी जाइ ते जो गाना आहिनि, फिलाणी जाइ ते जो साज़ ऐं मौसीक़ी जी महफ़िल आहे, त हुजूम था लॻी वञनि मुसलमाननि जा। ओ वफ़द ऐं टोला ऐं जमायतूं जूं पुॼी वञनि मुसलमाननि जा। ओ मुंहिंजा अदा, ओ मुंहिंजा भाउ, संभालियो पाण, सियाणा थियो, अकुल कयो। जेको राग थो ॿुधे, जेको साज़ थो ॿुधे, जेके गाना था ॿुधनि, इहे अल्लाह जा बि नाफ़रमान आहिनि, इहे रसूलुल्लाह जा बि नाफ़रमान आहिनि, इहे कुरान मजीद जा भी नाफरमान है। ये तो साज के राग के गुनाह ही न तो समझे। रूह जी रात आ राग, जट जा पुत्र रूह जी रात कुरान मजीद कन राग, राग त असांजो बेड़ो बोड़े वेठो आहे। हे दुनिया में जेके आशिक फटी घुमदा था वतन, फटी आशिक। इन्हनि आशिकनि खे
इन मंज़िल ते पुॼायो आहे त रागन ॿुधायो पुॼायो आहे साज़न पुॼायो आहे गाना रुगी रागन में बेहयाई आहे बिछड़ाई आहे राग ॿुधण सां कन पलीद थींदा आहिनि राग ॿुधण सां दिल पलीद थींदी आहे राग ॿुधण सां जिस्म पलीद थींदो आहे राग हलाइण सां घर पलीद थींदो आहे राग हलाइण सां ॻोठ पलीद थींदो आहे राग हलाइण सां ज़मीन पलीद थींदी आहे महिरबानी फरमाए संभालियो पाण राग को साज को गानन को बाइकाट क्यों कुरान मजीद जे आवाज के बुलंद क्यों शोद रहमत द कुरान मजीद जे आवाज ते आवनो नज़लो मिनल कुरान मा हुआ शिफाअन व रहमतुल लिल मुमिनीन दिन रात असांजे घर में राग तोले दिन रात असांजे ओताक में राग बनीअ ते राग टेपिन में राग MP3 में राग टीविन में राग मोबाइलन में राग या राग जी बीमारी आहे जो ताज़ांगे कुरान मजीद नथो वणे कुरान मजीद ऐं राग हिक ॿिए जो ज़िद जंहिं दिल में राग ईंदो उन दिल में कुरान मजीद न वेंदो बुद्धि बुद्धि राग पंहिंजनि दिलनि खे पलीद बणायो नथो वणे कुरान मजीद जो मुसलमाननि खे को ज़मानो हो जो कुरान मजीद जो वाइज़ थींदो हो तकरीर थींदी तबलीग थींदी मुसलमान त जी जमो थींदा हुआ पर काफ़िर बि अची कुरान मजीद ॿुधंदा हुआ मुसलमान दखिन में पानी हारींदा वैज़ा समिऊ मा उन्ज़िल इलर रसूल तरा आयुनहुम तफीज़ु मिनद्दम जॾहिं मुंहिंजो प्यारो नबी मिठड़ो मोहम्मद करीम लोलियूं ॾींदो कुरान मजीद जो अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमल बयान साबित रोई पौधा अबू बकर सिद्दीक जे किनो दंगार वाला उमर फारूक तो रोइंदो उस्मान गनी तो डुंडकरां ॾींदो अली अल मुर्तज़ा ज़ारो क़द्दार खिनो पानी हारींदो बिलाल ऐं सुहैब अम्मार जहिड़ा मुजाहिद सहाबी त रोइंदा पर काफ़िर भी रोई पवंदा काफ़िर जूं मायूं भी घरनि में रोई पवंदियूं जिन भी रोई पवंदा इन्ना समिअना कुरान अजबा यहदी इलर रुश्द फआमन्ना बिहि वलन नुश्रिक बिरब्बिना अहदा उनमल राग ऐं साज़ ऐं गाने जो उरूज न हो नबी साईं जे ज़माने में हल्के पैमाने जो साज़ हो कीअं हीअं तारा टे ॿधदा पोइ उनखे हीअं आङुर सां हलाईंदा त छड़ी थींदी टिण टिण छा थींदी हीअं आङुर सां कंदा तारा मिलदियूं पाण में टिण टिण थींदी
यो राग हो हाने तो एड़ा राग कढ़िया तूं जो हलाइन था तो रोड भी लुटे तूं गाड़ी जी हलाइन था लाउड रखी हुआ गाड़ी भी लुटे थी किस्में किस्में राग निकता है किस्में किस्में साज निकता है किस्में किस्में गाना निकता है हाने गाना भी एड़ा कढ़िया तूं जंहिंमें छड़ी बे आई आहे छड़ी बुशराई छड़ी बेगैरती मां गानन वारन जा उहे लफ्ज़ ही नथो ॿुधाए सघां मूंखे हयात अचे हिकिड़ो रागी तो चवे ते दर ते ईंदो माए लियो पाईंदो माए पिछाड़ीअ घर में घिरी पवंदो माए किनी बे आई आहे दर ते अचे लियो पाए वरी घर में घिरे पर हिकिड़ो रागी चए थो त जिन छॾई भूत छॾई मां न चाहे पिछाड़ी ख्वाब में भी पुॼाए ममताज मोलाई जा त तव्हांखे गाना ॿुधाया ई नथो उहे त वरी सफ़ा दरिया पार आहिनि ओम जा भांग इन्हनि किननि रागनि खां पाण खे बि बचायो पंहिंजनि बचनि ॿारनि खे बि बचायो ॾाढो इन्हनि रागनि जो गंदो असर आहे नबी साईं फरमायो जेको घणे मां घणो राग ॿुधे थो उनजी दिलकारी थी थी वञे साईं फरमायो पोइ उन ते क़ुरान मजीद यकदम असर न कंदो साहिबन फरमायो साईं पोइ वो छा करे मुंहिंजे आका साईं मुंहिंजे लबर साईं फरमायो जंहिं माण्हू घणो राग ॿुधो आहे क़ुरान मजीद उनखे नथो वणे मज़ो नथो अचे क़ुरान जी महफ़िल में क़ुरान जे जज़्बे में बेचैन परेशान तो थे साईं फरमायो न जे लाइ इलाज इहो आहे जो घणे मां घणो पहिरें नंबर ते मौत खे यादि करे उथंदे वेहंदे सुम्हंदे खाईंदे पीअंदे हर मोड़ महाद ते नगे मौत याद हुजे मौत ज़ुबान ते जारी सारी रहे हर हर कब्रिस्तान जो चक्कर लगाए हर हर वञी कब्रुनि ते बीहे हर हर वञी मोल पीअ जी क़बर ते बीहे मोल अम्मा जी क़बर ते बीहे मोल भाउ जी क़बर ते बीहे हर हर कब्रिस्तान जो चक्कर लगाए हर हर मौत खे यादि करे ऐं साईं फरमायो नंबर 2 ते घणे मां घणे क़ुरान जी तिलावत करे कब्रिस्तान जो चक्कर लगाए कब्रुनि जी ज़ियारत करे वरी अचे बस शरीफ में वरी क़ुरान जी तिलावत करे वरी क़ुरान जी तिलावत करे वरी मौत खे यादि करे साईं फरमायो रात नामरन खे जारी सारी लगे आहिस्ता आहिस्ता उनजी दिल कारान ख़त्म कंदी वेंदी क़ुरान जे नूर सां आहिस्ते आहिस्ते उनजी दिल रोशन थींदी वेंदी आहिस्ते आहिस्ते क़ुरान जी रहमत सां उनजी दिल धोपजी वेंदी आहिस्ते आहिस्ते मौत जे यादगिरी सां ओ राग ऐं साज़ ऐं गाननि जी कट लहंदी वेंदी साईं फरमायो आहिस्ते आहिस्ते पोइ हिनखे क़ुरान मजीद में मज़ो ईंदो वेंदो आहिस्ते आहिस्ते अल्लाह जो फरमा बरदार थींदो वेंदो आहिस्ते आहिस्ते हिनजी राग में जान छॾाइजी वेंदी आहिस्ते आहिस्ते मां मोहम्मद करीम जो सॼो आज खे परवानो थी पवंदो पोइ इहो दुनिया में भी इज़त कमाईंदो त आख़िरत में भी मां मोहम्मद करीम सां गॾु बिश्त जे बंगले जो वारिस मालिक बणिजी असां ते कहिड़ो क़ुरान शरीफ़ असर कंदो हेॾो क़ुरान जो आहे ॿुधी 2 कलाक वरी वञूं था हिकु मनो सॼी राति गाना था ॿुधूं असर थींदो क़ुरान हितां उहे आया हो क़ुरान मजीद जी महफ़िल में मां यकीन सां चवां थो त तव्हां साज़ घटि ॿुधंदा हूंदो जे तव्हां घणो साज़ ॿुधो आहे त अॼु तव्हांखे क़ुरान जी महफ़िल नसीब न थिए
छो त साधन ॿुधण वारा, गानन ॿुधण वारा, रागन ॿुधण वारा क़ुरान जी महफ़िल में नथा अची सघनि। तव्हां घटि राग था ॿुधो तॾहिं क़ुरान जी महफ़िल में शरीक थिया हो, पर मां तव्हांखे मोतबाना गुज़ारिश थो कयां त महिरबानी फरमाए थोरो राग भी न ॿुधंदा कयो। वॾी गंदगी आहे राग में। नबी साईं फरमायो जेको राग ॿुधे थो हिक नंबर ते हुनजी दिल कारी थी थिए, ॿिए नंबर ते हुनजी दिल मुर्दा थी थिए, ऐं टे नंबर ते साईं फरमायो हुनजी दिल पलीत थी थिए। साईं फरमायो जीअं गंदे पाणीअ जे करे किन्नू गा ज़मीन में फुटी पवंदो आहे, राग ऐं साज़ गाने जे आवाज़ ते ईअं दिलनि में किना ख़्यालात गुनाह जा पैदा थींदा आहिनि। अल्लाह जी नाफ़रमानीअ जा ख़्याल। प्यारे नबी फरमायो मां मोहम्मद करीम जी नाफ़रमानीअ जा ख़्याल, क़ुरान मजीद जी नाफ़रमानीअ जा ख़्याल पैदा थींदा, पोइ दुनिया में भी तबाह ऐं बर्बाद थींदो, आख़िरत में भी रुसवा ऐं ख़्वार हूंदो। साईं फरमायो जेकॾहिं पंहिंजी दिल खे कारे थियण खां बचाइण चाहियो था, जेकॾहिं पंहिंजी दिल खे मुर्दा थियण खां बचाइण चाहियो था, जेकॾहिं पंहिंजी दिल खे पलीद थियण खां बचाइण चाहियो था त नंबर पहिरें ते राग जो बाइकाट कयो ऐं नंबर ॿ ते घणे मां घणो क़ुरान मजीद ॿुधो पढ़ो, क़ुरान मजीद जा वाइद कयो, क़ुरान मजीद जा वाइद ॿुधो ऐं अमल जी महिनत कयो। फलियअमल अमलन सालिहा, फलियअमल अमलन सालिहन वला युशरिक बिइबादत रब्बी अहदा। केड़ा केड़ा राग जो बाइकाट करो, हथ मथे खणो, सत थी जाओ। जो इंशाअल्लाह पंहिंजे घरनि में राग ख़त्म करो। ये लानत जा खारा लायो डिशूं इन बेथिरनि में भी गाना डायो। हे जेका तव्हांजे घर में बेबरकत आहे या राग ऐं साज़ ऐं गाननि जी, हे जेका तव्हांजे घरनि में बेचैनी ऐं परेशानी आहे, या भी राग ऐं साज़ ऐं गाननि जी नहुसत आहे। हे जेके तव्हांजे घर में झेड़ा आहिनि, रोज़ ज़ाल मुर्स सां थी विड़े, मुर्स ज़ाल सां थो विड़े, रोज़ पीउ पुटनि सां थो विड़े, पुट पीउ सां था विड़नि, रोज़ न्याणियूं माउ सां थियूं विड़नि, माउ न्याणियुनि सां थी विड़े। घर जंग जो मैदान लॻो पियो आहे। इहा राग जी नहुसत आहे, गाने जी नहुसत आहे, साज़ जी नहुसत आहे, जेका तव्हां जे दिलनि में बेचैनी आहे। या भी राग जी नहुसत आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजनि घरनि खे बिश्त जो बाग करणु चाहियो था, जेकॾहिं तव्हां पंहिंजनि घरनि में बेचैनी खे ख़त्म करणु चाहियो था, जेकॾहिं तव्हां पंहिंजनि ज़िंदगियुनि में आराम आणणु चाहियो था, जेकॾहिं तव्हां पंहिंजनि घरनि में ख़ुशहाली आणणु चाहियो था, जेकॾहिं तव्हां पंहिंजनि घरनि में प्यार ऐं मोहबत जी फिज़ा क़ाइमु करणु चाहियो था, अॼु मुंहिंजा लफ़्ज़ पंहिंजनि दिलनि ते लिखी छॾियो। पंहिंजनि घरनि में राग ऐं साज़ ऐं गाने जो आवाज़ बंदि कयो, क़ुरान जो आवाज़ बुलंद कयो। पोइ ॾिसो त अल्लाह साईं कीअं त तव्हांजी ज़िंदगीअ खे बिश्त जे आराम वारो, फरत वारो, ज़िंदगी वारो नमूनो बणाए छॾे। माण्हू रोज़ बरोज़ आबगाद था करनि, खुदकशीअ जा मौत। एॾा माण्हू सिर खां बेज़ार था थी वञनि, पाण खे पाण दरिया में था छॾनि, पाण खे पाण बाहि ॾेई था साड़नि, पाण खे पाण गोली हणी था मारनि। अल्लाह, इहा कहिड़ी वजह आहे? या वजह इहा
तो कुरान शरीफ के छॾिणो आहे राग सां दिलि लॻाई आहे तॾहिं असां ईअं पंहिंजनि ज़िंदगियुनि खां ख़फ़ा थी चुका आहियूं पाण खे पाण ॻोल्हियण को भोगा मास्टर मंज़ूर जहिड़ो माण्हू डज़ हमरावे हज़ार खान बिजाराणी 36 क़ौमनि जो सरदार एमपीए एमएनए जी सीट वारो अरब खरबपति एडो जिंदगी में बेजार थियो जो पहिरियों पंहिंजी घरवारी खे गोली हणी मारे तो पोइ पाण खे गोली हणी मारे तो हे वेचारा आलम ज़गोरा हे हाफ़िज़ हे कुरान वारा गरीब मिस्कीन आपी बाप पर वाजो नंजी जिंदगी में फरदा वाजो आरामा वाजो सुकूना वाजो मज़ुआता जे भी आलम जे भी हाफ़िज़ जे भी कुरान जे आशिक़ दे नज़र कंदो सदाई वो ताके मुस्कुराइंदो नज़र ईंदो कदे कचहरी क्यों वनी मस्जिदन जे पेश मामन सा करें कचहरी क्यों वनी मदरसन जे उस्तादन सां 5,000 जी पगार ते पढ़ाइण वारा 6,000 जी पगार ते पढ़ाइण वारा केॾो त ख़ुशि आहिनि केॾी त फरद में केॾे त आराम में केॾे त मज़े में ओ मुंहिंजा अदा ओ मुंहिंजा भाउ मालूम थियो त आराम ऐं सुकून ऐं फरद कुर्सियुनि में नाही एमपीए एमएनए जी सीट ते नाही माल ऐं मिल्कियत में नाही अरब खरबपति थियण में नाही हाँ बंगला नहीं फ्लैट ने कारण में नहीं आरामात अल्लाह जी फरमा बरदारी में आरामात प्यारे नबी जी ताबेदारी में आरामात कुरान मजीद जी तिलावत में फकरऊ मा तयस्सर मिनल राग वारो रस्तो गानन वारो रस्तो साज वारो रस्तो इन रस्ते में रुगी बेचैनियां रुगी परेशानियां रुगी गमगीनियां रुगी तबाहियां रुगी बर्बादियां रुगी रुसवाइयां रुगी ख्वारियां इन रस्ते में अनकरीब खड अचण वारी जंहिंजो नालो क़बर जंहिं खड में विछूं वेठा आहिनि जंहिं खड में नांग वेठा आहिनि जंहिं खड में बलाऊं वेठियूं आहिनि जंहिं खड में बाहि जा टांडा पिया आहिनि जंहिं खड में बाहि जा बबड़ तयार आहिनि ओ मुंहिंजा अदा ओ मुंहिंजा भाउ संभाल पाण खे सियाणो थी जलाल चांजो मरियो मरण खां बाद में पंहिंजनि मिटनि माइटनि जे ख्वाब में आयो त महिरबानी करे मुंहिंजूं केसेटियूं हथ करे सभु साड़ियो सभु भञो टुकर कयो माण्हू राग था हलाइनि मुंहिंजो गानो था हलाइनि कबर में मुझे मदों वडो अज़ाब दो दे तेजे करे यो राग बंद करायो रोई रणियों करे दाओ करे मिटन माइटन के ख्वाब में चेबियो बंद क्यों ना आवाज के मां द कबर में तकलीफा काटे काटे थकी पियो अल्लाह जो अज़ाब खाई खाई थकी पियो विचू डंगे डंगे वरी नांग ता डंगन नांग डंगे डंगे वरी कबर जी भीड़ थी मारे कबर जी भीड़ मारे वरी बाहे जहन्नम या टांडा मगे साड़न मां त ॾाढो परेशान थिया ओ मुंहिंजा दा ओ मुंहिंजा भाउ इन आवाज़ में इन रस्ते में तबाही बर्बादी जेकॾहिं तूं आबादी दुनिया आख़िरत में चाहे थो
तो कुरान मजीद वाले आवाज खे पंहिंजे दिल में समाए, कुरान मजीद जे आवाज खे दिमाग में विहार, कुरान मजीद जो इल्म पंहिंजे दिल ऐं दिमाग में विहार, अमल जी मेहनत कर, कुरान मजीद जो आशिक़ ऐं पतंग ऐं परवानो थी, कुरान जो हाफ़िज़ थी, कुरान जो आलम थी, इंशाअल्लाह मरंदो वञे क़ब्र तुंहिंजे लाइ बिश्त जो बाग़ बणी पवंदी। हाणे कराची जे पासे में बरसात जे करे हिकिड़ी क़ब्र खुली पई, जीअं जो क़ब्र खुली त माण्हू हैरान ऐं परेशान थी विया, अलाए केतिरनि सालनि जी पुराणी क़ब्र, हीअं जो नज़र कनि त माण्हू बि साबित ऐं सालम पियो आहे, पर कफ़न खे बि चीर न आयो आहे, मेरान न चिबिड़ी आहे, पुछा गुछा कयूं, ख़बर पई त इहो क़ुरान जो हाफ़िज़ आहे, ॾींहुं राति क़ुरान मजीद पढ़ंदो, अल्लाह ज़ीन खां राज़ी थियो आहे जो हिन जी क़ब्र में अल्लाह ज़ीन खे साबित ऐं सालम रखी हिन जे कफ़न खे बि साबित ऐं सालम करणु फरमायो आहे। राग में तो रुगी बर्बादी है, रुगी तबाही है, दुनिया में भी कब्र भी विञाइजी थी वञे, आख़िरत में भी मोचड़ा अथसि। मां हर हर तव्हांखे हणंदो कयां त राग खां पाण खे बचायो, राग खां पाण खे बचाईंदो त तव्हांखे क़ुरान मजीद वणंदो, कुरान मजीद वणंदो त तव्हां कुरान मजीद ॿुधंदो, कुरान मजीद ॿुधंदो त कुरान मजीद तव्हां ते असर कंदो, कुरान मजीद असर कंदो त तव्हां तौहीद परस्त थींदो, तौहीद खां बाद में नमाज जी पाबंदी थींदी, नमाज खां बाद में प्यारे नबी जी सूरत ऐं सीरत पैदा कंदो, पाण खे गुनाहनि खां बचाईंदो, नेकनि जा तलबगार बणी पवंदो, दुनिया में भी इज़त कमाईंदो त आख़िरत में भी अल्लाह तव्हांखे ऐश अशरत वारी जिंदगी नसीब फरमाईंदो। कुलू वशरबू हनीअम बिमा अस्लफ्तुम फिल अय्यामिल खालिया, अल्लाह फरमायो तव्हां दुनिया जे जहान में मुझे कुरान मजीद जे चए जिंदगी गुज़ारियो, दुनिया जे जहान में मुझे प्यारे नबी जी ताबेदारी में गुज़ारियो, दुनिया जे जहान में मां अल्लाह जी फरमा बरदारी में गुज़ारियो, मां आख़िरत में तव्हांजे लाइ बिश्त में अहिड़ी जिंदगी तैयार कई आहे जो तव्हांजा सभु दर्द, सभु ओला, सभु दुख हिक ई लहज़े में लाहे छॾींदो। मां कहिड़ा कहिड़ा अॼु राग कंदा, इंशाअल्लाह अॼु खां बाद में राग न ॿुधंदासीं, कोशिश कबी राग जे वेझा छा मज़ो आहे, राग में गाननि में कहिड़ो मज़ो, मज़ो आहे क़ुरान में, क़ुरान मजीद ॿुधी वरी ॿुधो, पढ़ी वरी कुरान मजीद पढ़ो, वाइद कुरान मजीद जा ॿुधी वरी ॿुधो, तिलावत कुरान मजीद जी ॿुधी वरी ॿुधो, वइज़ा क़ुरिअल क़ुरान फस्तमिऊ लहू वअनसितू लअल्लकुम तुरहमून। हर हर कुरान मजीद पढ़ो, हर हर कुरान मजीद ॿुधो, जेॾो कुरान पढ़ंदो, जेॾो ॿुधंदो, ओॾो सदाईं तव्हांखे सुकून ई सुकून मिलंदो, आराम ई आराम मिलंदो, फरद ई फरद मिलंदी, अल्लाह जो ख़ौफ पैदा थींदो, ईमान में ताज़गी रहंदी। अल्लाह फरमाए इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह वजलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना, ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून। ॿुधंदो क़ुरान मजीद, वजलत क़ुलूबुहुम, तव्हांजे दिल में अल्लाह जो ख़ौफ पैदा थींदो,
तहां कुरान मजीद ॿुध तो ईमान में ताज़गी ऐं ज़ियादती पैदा थींदी। वअला रब्बिहिम यतवक्कलून ॿुध तो कुरान मजीद अल्लाह ते विश्वास तहांजो मज़बूत थींदो। वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु निअमल वकील निअमल मौला व निअमन नसीर।